ऐ सिंध घुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं, ऐ सिंध घुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं। मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं, मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं। करमपुर जे ॻोठ करीमदाद बंगलाणी में करीमदाद बंगलाणी, अब्दुल हकीम बंगलाणी, ॾाढो बंगलाणी, मोहम्मद सचल बंगलाणी, मल्हार बंगलाणी, जागण बंगलाणी, साईंदाद बंगलाणी ऐं ॿियनि जी ज़ेरे निगरानी में बंगलाणी इताद जी हिकु वॾी गजाणी कोठाई हुई। गजाणी में मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट सां तालुक़ु रखंदड़ बंगलाणी बिरादरी जे मोज़ज़ीन रईस ज़ुल्फ़कार बंगलाणी, रईस अलरिणो बंगलाणी, अब्बास अली बंगलाणी, न्याज़ हुसैन बंगलाणी, बख्शण बंगलाणी, मोहब्बत बंगलाणी, अब्दुल्ला बंगलाणी, रायब हुसैन बंगलाणी, कमालदीन बंगलाणी ऐं डॉक्टर मंज़ूर अहमद बंगलाणी समेत ॻोठ आहिनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। गजाणी में बंगलाणी बिरादरी जे इताद ते ज़ोर ॾियण सां गॾोगॾु बिरादरी जे नौजवान नस्ल खे तालीम याफ़्ता बणाइण ते बि ख़ासि ज़ोर ॾिनो वियो। ओॾां आख़िर में गजाणी में शरीक मोज़ज़ीन जी देसी खाधनि सां जहिड़ोक देसी मुर्गी, मखण, लस्सी, मच्छी समेत ॿियनि सवादी खाधनि सां ख़ातिर तवाज़ुन कई वई। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बियाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।